मुझे लजपाल नबी जे तरीके ते हलो 10 रुपए जो व्यापार आ तो में लखन जा फायदा थींदा जे नबी जे तरीके ते हलण वारो सुभान अल्लाह समझा हत्ता के उन फायदे जे करे बीबी खदीजतुल कुबरा है नबी सुना यतीम हुया न अबो हुयो न अम्मा हुई परवरिश करण वारो दादो साईं हजरत अब्दुल मुत्तलिब हुयो सो वफात फरमायो कौन चाचो हजरत अबू तालिब हुयो अकेलो जनाब अबू तालिब सो परवरिश कंदो हुयो पर एडे अमीर घराने वाली औरत बीबी खदीजतुल कुबरा जानबदारी दिसी ईमानदारी दिसी चई या रसूल अल्लाह तुम मुझो वरती या मुझी खुश नसीबी आहे सुभान अल्लाह वो मर्द न्यापो कंदा हुआ औरतुन दे बीबी खदीजतुल कुबरा खुद न्यापो कयो साईं करीम मंडे त तू मुसा निकाह कर सुभान अल्लाह जो हबीबन करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के अल्लाह ताला या खुसूसियत दी हुई साईं ने फरमायो अना हबीबुल्लाह वला फखर मा अल्लाह जो हबीब आया व अना आमिनुल लिवाइल हम्द यौमल क़ियामा यारे अल्लाह जे हम्द जो झंडो मुझे हथ में हूंदो व अना अव्वल शाफिइन व अव्वल मुशफ़्फ़िइन यौमल क़ियामत वला फ़ख़र क़यामत जे ॾिहाड़े सभिनी खां पहिरीं माण्हुनि जी शिफ़ाअत करण वारो मां मोहम्मद मुस्तफ़ा करीम हूंदुसि ऐं सभिनी खां पहिरीं मुंहिंजी शिफ़ाअत क़बूल कई वेंदी बख्श कर ओए गफारी मस्जिद में अचण वारो मुझो आशिक नबी जो फरमान ॿुधी अमल करण वारो मौला इन जी बख्शिश कर रब फरमान बाबू बख्श मां सुभान अल्लाह हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमा व अना अव्वलु मन युहर्रिकु हलकल जन्नत फयफ्तहु अल्लाहु ली फयदखिलुनीहा व मई फुकरा जन्नत जो दरवाजो मां मोहम्मद करीम खड़काई जन्नत जे दरवाजे ते कड़ो लॻल हूंदो हिन ज़माने में त कड़ा कोन था लॻाइनि ॿार हिन ज़माने में बेल लॻल हूंदी आहे घिंटी टन टन घिंटी लॻल हूंदी आहे पुराणे ज़माने जा दरवाजा तव्हां अॼु वञो किथे पुराणो दरवाजो लॻल हुजे त उन ते लोह जो कड़ो लॻल हूंदो उनखे ईअं वॼाए हेठि खड़को थींदो आहे ठक 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 जन्नत ते वो कड़ो लॻल हूंदो सब खां पहिरियां जन्नत जो दरवाजो मां मोहम्मद करीम खड़काईंदुसि ऐं सब खां पहिरियां जन्नत मुंहिंजे लाइ रब खोलाईंदो ऐं सब खां पहिरियां मां मोहम्मद करीम जन्नत में दाख़िल थींदुसि जेरो दाखिल थी उस जन्नत में महबूबन फरमायो काबिल गौर हदीसा सुभान अल्लाह ये लफ्ज काबिल गौर इन सब तवज्जो सब दो महबूबन फरमायो व भाई फुकराउल मुमिनीन जन्नत में जो विंदुस मुसाकत ओ उहे मोमिन हुंदा जेके गरीब मिस्कीन हुंदा दुनियादार न हुंदा जन वटि दुनिया में पैसो न हुयो डोकड़ न हुयो उहे मोहम्मद करीम सां गॾु अव्वल जन्नत में दाख़िल थींदा सुभान अल्लाह हदीस बयान करण जो मक़सद इहो आहे त पंहिंजी मिस्कीनी ते परेशान न थींदा कयो हिन बि आदत सेखारी आहे आदतूं जो बयान कया आहे साईं जो मिस्कीनी ते रोंदा न कयो हे बेहाली अची वई तंगदस्ती अची वई ये परेशानी अची वई कोरोना वबा अची वई लॉकडाउन लगी विया ये परेशानी अची वई हिकड़ो त हिम्मत धार हौसलो रख जो इन ॻाल्हियुनि ते परेशान न थी छो त हशर में नबी सां गॾु जन्नत में उहे वेंदा जेके मोमिननि में फ़क़ीर ऐं मिस्कीन हूंदा सुभान अल्लाह
सुभान अल्लाह। इनमें सब्र बाहे, इनमें शुक्र बाहे, इनमें साईं मुझा मदीने वाले साईं ने बिन लफ्ज़न में पूरी जिंदगी जो तरीको सेखारे छॾियो आहे। ॾियण वारो अल्लाह आहे, ॾियण वारो अल्लाह है, पर जब महबूब जे तरीके ते हली त अल्लाह दुनिया आखिरत जी नेमत अता फरमाए। सुभान अल्लाह। जियां परेशानी ईंदी आहे तीअं तीअं माण्हू जी तबियत में चिड़ ईंदी आहे, उन सां गॾु गुनाहनि जो घणो ख्याल ईंदो आहे। गुरबत ईंदी न, पोइ चोरी जो ख्याल ईंदो, ज़ोरी जो ख्याल ईंदो, ख़यानत जो ख्याल ईंदो, साईं मुंहिंजा पराओ हक़ खाइण जो ख्याल ईंदो। इन मिसकीनी जे करे जो सब्र ऐं शुक्र न आहे त इहे खुद ब खुद शैतान राह खोलींदो आहे गुनाहनि वारी। शैतान वठी वेंदो आहे हिन रस्ते ते हल। जेॾी महिल का तंगी ईंदी आहे न, ॾिसो न मुआशरे में जॾहिं गुरबत वधंदी आहे तॾहिं चोरी वधंदी आहे, खुर वधंदी आहे, धाड़ो वधंदो आहे। छाजे लाइ? जो गुरबत आई आहे। इहो इन जे करे जो माण्हुनि खे अल्लाह ते यकीन निकिरी वियो आहे। इस्लाम असांखे सेखारे थो, अमीरी हुजे या ग़रीबी हुजे, कंहिं बि हाल में रब जो दर न आहे छॾणो। बद अख़लाक न थियो, खुर्रम अख़लाकनि वारा न थियो। हबीबन फरमायो इन्नमा बुइस्तु लिउतम्मिम मकारिमल अख़लाक। मूंखे अल्लाह ताला सोननि अख़लाकनि खे पूरे करण वारो बनायो आहे। जिते अख़लाक पुॼाणी ते पहुचनि, सुठियूं आदतूं जिते हद इंतहा ते पहुचनि, उहा ज़ात तुंहिंजे मुंहिंजे नबी मिठे मोहम्मद मुस्तफ़ा करीम जी आहे। सुभान अल्लाह। कीअं महबूब जा अख़लाक सुना हुया साईं करीमन जे लाइ अर्ज़ कयो, या रसूल अल्लाह, बुखारी मुस्लिम जी हदीस आहे, या रसूल अल्लाह उदउ अलल मुशरिकीन, ओ जा महबूब इन्हनि मुशरिकनि खे बददुआ ॾे, पारा तोड़े, भली त बर्बाद थियनि, भली त हलाक थियनि, भली त तबाह थियनि। मुंहिंजा महबूब भली जहन्नम जो ॿार बणजनि, भली दुनिया में अल्लाह इन्हनि ते अज़ाब नाज़िल करे। जे मूसा कलीमुल्लाह जी उम्मत ते अज़ाब नाज़िल थियो, जे हज़रत लूत अलैहिस्सलाम जी उम्मत ते, हूद अलैहिस्सलाम ते, हूद अलैहिस्सलाम जी उम्मत ते अज़ाब नाज़िल थियो। मुंहिंजा महबूब तूं बि दुआ घुर, अल्लाह इन्हनि खे इहे अज़ाब में विझे, दुआ घुरो बददुआ जो इन्हनि जे लाइ। मुंहिंजे महबूब फरमायो इन्नी लम अबअस लआनन व इन्नमा बुइस्तु रहमतन। हाय हाय हाय। हे मुंहिंजा उम्मतियो, मां मोहम्मद मुस्तफ़ा पिटण जे लाइ न आयो आहियां, बारातन ॾियण वारो नबी न आहियां, लानत करण वारो नबी न आहियां। महबूबन फरमायो मूंखे त अल्लाह ताला रहमत बनाए मबूस कयो आहे। मुशरिकनि जी ॻाल्हि पई हले, काफ़िरनि जी ॻाल्हि पई हले, तूं पंहिंजनि सां फिटायो वेठो आहीं, पंहिंजनि जूं दिलियूं रंजायो वेठो आहीं, पर नबी जे लाइ त रब फरमायो इल्ला रहमतल लिल आलमीन। सुभान अल्लाह। नबियों में रहमत लक़ब पाने वाले, मुरादी गरीबों की बरनाने वाले, नबियों में रहमत। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। सईदा आयशा सिद्दीक़ा के चयो, साईं ॿुधा, कालत आयशा तो रज़ी अल्लाह ताला अन्हा अन रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, पुछा कई साईं ॿुधा नबी जा अख़लाक कहिड़ा आहिनि? सुभान अल्लाह। हे जो साईं फरमाया त मूंखे अल्लाह ताला बुइस्तु लिउतम्मिम मकारिमल अख़लाक, सुनन अख़लाकनि खे पुॼाणी ते पहुचाइण वारो बणिजी आयो आहियां। मबूस इन जे लाइ कयो वियो आहे त सुहिणा अख़लाक माण्हुनि खे सेखारिया। साईं ॿुधा नबी जा अख़लाक छा आहिनि? साईं फरमायो कान खुल्कुल क़ुरआन। नबी जा अख़लाक उहे आहिनि जेके अल्लाह क़ुरान में सेखारिया आहिनि। क़ुरान पढ़ंदो वञे, क़ुरान जा लफ़्ज़ गौर कंदो वञे, क़ुरान जी माना ॾिसंदो वञे, जेके
कुरान खुल्क सेखारिया है, आदतों सेखारियो है, से ही मदीने वाले साईं जो आदतों है। अल्लाह जो सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। जेकरे मानो कुरान पढ़े, कुरान पे गौर करे, तो इहो कुरान मदीने वाले साईं जो आदतों तो के सेखारी। समझो था कि न समझो? हाणे असां कुरान पढ़ूं तो खबर पए त नबी जी जिंदगी छा आहे, कुरान खे ॾिसूं त खबर पए नबी जी हयाती छा आहे। सभिनी खां पहिरियां महबूबन करीमन फरमायो त कुरान जी घणी तिलावत कंदा कयो, छो त कुरान जिंदगी में तब्दीली पैदा कंदो। तवज्जो मुड़िया ना सभिनी, ध्यान मुड़िया तव्हांजो। कुरान अहिड़ी शइ आहे जेका जिंदगी में तब्दीली पैदा कंदी आहे। घट में घट रोज़ानो हिकिड़ो सुफ़ो कुरान मजीद जो माना सां पढ़ंदा कयो, तर्जुमे सां कुरान पढ़ंदा कयो, पर तर्जुमो के सुन्नी आलिम जो हुजे। समझा? अल्लाह ने हबीब फरमायो घणा माण्हू कुरान पढ़ी सुधरी विया, घणा माण्हू कुरान पढ़ी गुमराह थी विया। समझा? हिकिड़ा माण्हू कुरान पढ़ी सिधी राह ते हलंदा आहिनि, हिकिड़ा माण्हू कुरान पढ़ी गुमराही ते लॻी वेंदा आहिनि। छो जो कुरान खे जंहिं अंदाज़ में पढ़बो उहो उन ई रस्ते जी वाट सेखारींदो आहे। जे शैतानी तख़य्युल रखे कुरान मां पढ़ंदे तर्जुमो कंदे त शैतान तुंहिंजी हमराही कंदो, पर जे मदीने वारे साईं जी सीरत साम्हूं रखे, मुंहिंजे लजपाल नबीअ जी सुन्नत अखियुनि जे आॾो रखे, सिख इहो कुरान पढ़ां थो त शर्म महबूब जी हयाती मुंहिंजे ज़िंदगी में मौजज़न थिए, मुंहिंजे लजपाल नबीअ जूं आदतूं मुंहिंजे अंदर नसब थी वञनि। इन नियत सां कुरान पढ़, ॾिस त आयत आयत अखर अखर तुंहिंजे मथां नूर जी बरसात वसाए छॾींदो। समझ में अचे थी ॻाल्हि के कोन्हे अचे? हिकिड़ो सुफ़ो रोज़ानो कुरान जो पढ़ंदा कयो, रोज़ानो तर्जुमे सां, नंढा वॾा। जे पढ़ियल आहियो त पाण पढ़ो, जे पढ़ियल न आहियो त के पढ़ियल सां गॾिजी वियो त तव्हां कुरान जो हिकिड़ो सुफ़ो मूंखे पढ़ी ॿुधायो। मतलब कुरान जे हिकिड़े सुफ़े पढ़ण में देरि केतिरी लॻंदी? तर्जुमे सां मुंहिंजे मुर्शिदन करीमन फ़यूज़ुल फ़ुरक़ान नाले सिंधी जो तर्जुमो लिखियो आहे, तव्हांखे मंज़ूर फ़क़ीर वटि हितां मिली वेंदो। तव्हां वठो हिकिड़ो सुफ़ो रुॻी न कुरान जो। मां तजुर्बो कयो आहे त हिकिड़े सुफ़े पढ़ण में हिकिड़ो मिंट बि कोन लॻे। असां पढ़ंदा आहियूं न हिकिड़ो सुफ़ो, हिकिड़ो मिंट बि पूरो कोन लॻंदो आहे, हिकिड़े मिंट में माण्हू पढ़ी। तव्हां उनखे वरी वरी वरजाए पढ़ो, वरी वरी वरजाए पढ़ो। जे 10 मिंट तव्हां हिकिड़े सुफ़े ते लॻायो, 10 मिंट ज़िंदगी जा 24 कलाकनि मां 10 मिंट सिर्फ़ कुरान मजीद जे हिकिड़े सुफ़े ते गौर कयो, माना सम्झो, पढ़ो, वरी वरी वरजाए पढ़ो। ॾिसो तव्हां महीनो बि परे जी ॻाल्हि आहे, हिकिड़े हफ़्ते में तव्हांखे महसूस थींदो यार का अंदर में शइ आहे जेका दिलि में अल्लाह जी मोहब्बत पैदा करे रही आहे। अल्लाह जो क़ुरान फरमायो सभ खां वॾो ज़िक्र अल्लाह जो क़ुरान मजीद आहे। बुज़ुर्गनि फरमायो अल्लाह जो ज़िक्र कयो, रब जो ज़िक्र कयो, अल्लाह अल्लाह कयो। ज़िक्र रुगी अल्लाह अल्लाह चवण न आहे, ला इलाहा इल्लल्लाह चवण रुगी ज़िक्र न आहे। तव्हां वही कुरान पढ़ो त तव्हांजो नालो ज़ाकिरनि में शुमार थींदो। 10 मिंट तव्हां कोन था कढी सघो। हाणे कुझु ॻाल्हायो 10 मिंट कोन कढंदो अल्लाह जे क़ुरान जे। कहिड़ा कहिड़ा क़ुरान पढ़ंदा हथ मथे खणो पढ़ी सघो। कोशिश कयो, मेहनत कयो, कुझु पंहिंजो पाण पतोड़ियो क़ुरान जे लाइ। तव्हां वञो ॾिसो त निंड जे लाइ हे सॼी हेॾी वॾी राति आहे, पासा वराए 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 माण्हू थकिजी थो पए, राति नथी गुज़रे। समझो था? 8 कलाक निंड कयो, 3-4 कलाक कचहरियूं कयो, साईं मुंहिंजा 8-10 कलाक कमु कयो दुनिया जो। मस्जिद में अचण जे लाइ 5 वक़्त 5 मिंट कोन था मिलनि असांखे, 10 मिंट असांखे क़ुरान पढ़ण जे लाइ कोन था मिलनि। बेटा कुरान पढ़ो, तव्हांखे मदीने वारे साईं जे आदतुनि जी ख़बर पवंदी। असांजी क़ौम जॾहिं खां कुरान पढ़णु छॾे ॾिनो आहे तॾहिं खां वठी अल्लाह ताला असांखे यहूद और नसारा जी गुलामी में विझी छॾियो आहे। जॾहिं हीअ क़ौम कुरान खे फॉलो करणु लॻे, कुरान जी पैरोकारी करे, ॾिसो त कुरान मजीद ख़ुदि तव्हांजो मुर्शिद बणिजी वेंदो, तव्हांजो क़ाइद बणिजी वेंदो। कुरान ख़ुदि तव्हांखे हिदायत ॾींदो त हिन रस्ते ते हल, हेॾे न हल, हे गुनाह जी वाट आहे, हेॾे हल, हे मदीने वारे साईं जे इश्क वारी वाट।
समझो था आज सिर्फ ताके मोहम्मद करीम जी शख्सियत के बारे में बुधायो इंशाअल्लाह जेतरी जिंदगी आहे रोज हर जुमे ते एकड़ी आदत मोहम्मद करीम जी बयान करूं इंशाअल्लाह जिस वाली हयाती आहे जे तेरा हुंदा सी इरादो कयो हर हफ्ते तवाके एकड़ी आदत मोहम्मद करीम जी बुधाई बुधनो कि न कोन बुधाई इंशाअल्लाह तवाके उन ते अमल करणो मुझे महबूब करीम हर गाल जो आदत सिखायो है सुमण जो तरीको महबूब करीम खाइण जो तरीको पीण जो तरीको साईं मुझा शादी करण जो तरीको निकाह जो तरीको हता के जीण जो तो तरीको सिखायो आ पर महबूब मरण जो तरीको सिखायो जमण का वठी मरण ताईं महबूब हर शय असा के सिखारिया समझो ना केन कोन समझो को बुधंदो अमल कंदो अवलीन त अज खां पोइ हिन जुमे जी तकरीर जो इहो तव्हांखे सबक आहे त क़ुरान खे 10 मिंट ज़रूर पढ़ो खुद ब खुद तब्दीली कोन ईंदी आहे पर पाण पतो हूंदो आहे तॾहिं तब्दीली ईंदी समझो था मेहनत कंदो भिख वधाईंदो पुट पाणे का शइ न मिलंदी आहे अल्लाह जी मोहब्बत में पाणे न मिलंदी जेको वहे सो लहे अल्लाह ताला शाह अमल की तौफीक अता फरमाए अल्लाह मुझो चवण बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम दोस्तों वीडियो के लाइक कमेंट शेयर असांजे मोहम्मदी टीवी चैनल के सब्सक्राइब करणु न विसारींदा।